सिखो जी ख़बर जांच करे सोट माने औताक ताईं कोन पहुतुसि त चाकर खान पंहिंजी गाॾी औताक मां कढी ऐं शहर हलियो। तो ॾिठो पंहिंजी अखियुनि सां त चाकर खान गाॾी में हो? हा सौट, मां एतिरो परे बि न हुयसि जो चाकर खान खे ॾिसी न सघां। जे चाकर खान ॿाहिरि वियो आहे न त पोइ मां बंगले ते वञी माई हसीना सां मिली सघां थो। सोट इन खां पहिरियां तूं हसीना बेगम ॾे फ़ोन कर ऐं उनखां इहो पुछा कर पक करीस त चाकर खान शहर वियल आहे या ज़मीन तां चकर ॾेई वरी हवेली वापसि मोटी ईंदो। तूं सही थो चए। ईअं न थिए त मां बंगले में दाख़िल थियां ऐं चाकर खान अची मुंहिंजे मथां कड़के। ॻाल्हि कर। फोन ते नथो ॻाल्हाए सघां, सभु कुझु साम्हूं अची ॻाल्हाईंदोसीं। चाकर रावल खान खे ॾिसण जे लाइ वियो आहे। तोखे जेको कुझु ॻाल्हाइणो हुजे न राति ॻाल्हाईंदासीं। गाॾियुनि जे अॻियां कराची को वॾो पंधु न आहे। मतां राति जे पेट में कराची मां वापसि अची वञे। पहिरियां औताक ते वञी जांच कर ऐं पूरी पक कजांइ त चाकर खान ऐं उनजा वफ़ादार हलिया विया हुजनि। उनखां पोइ अचिजांइ। जांच लाइ मां पंहिंजो सोटु सिकू मोकिलियो हो। उन इहा ॻाल्हि कई त गाॾीअ ते रवानो थी वियो कराची। बाक़ी टिने डप खां पंहिंजा माण्हू ॿाहिरां बीहारे सघां थो। एॾो ज़रूरी कमु आहे छा जो राति ताईं बि इंतज़ारु नथो करे सघीं? हसीना बेगम इहो सम्झ त असां सभिनी लाइ फाही जो फंदो तयारु लॻो पियो अथई। त पोइ जल्दी अच, मां तुंहिंजो इंतज़ारु कयां थी। अदाई जाबिर खे जेका तो उछल ॾिनी आहे इन सां त थोके में जाबिर चाकर खे मारायो छंदे। वको जवाहर में एतिरी हिम्मत ई न आहे। पाण चाकर खे मारण जी कोशिशि न कर। सौट हाणे हुननि खे पंहिंजी जान जो ख़ौफ़ आहे ऐं ख़ौफ़ में को बि क़दम खणी सघां। लापरवाही त हाणे चाकर खान बि कोन कंदा। उहो पंहिंजे दुश्मननि खे चङी रीति ॼाणे चुको आहे। हिन करे मूं जाबर जूं आयूं बताल कयूं त उहो वाइड़ो थी कोई अहिड़ो क़दम खणे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।